नोश़रोफिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक साहतيء में بدامني عروج ते पहुची वई। फ़ورو रमज़ान शरीफ मां बि न मुड़िया। ॻोठ सैयद अली अकबर शाह जे ڀرسان नोश़रोफिरोज जे नाम्यारे वकील सैयद खादम हुसैन शाह जे पुट जेको ॻोठ सैयद अली अकबर शाह में ज़मीन खां थी शहर तरफ़ अची रहियो हो त खैंस रात जो 9 वॻे फ़ौरन शदीद ज़खमी करे मोटर साइकिल क़ाहे फरार थी विया। जॾहिं त उन ॾस में साइती लाइयर्स फोरम जे चेयरमैन एडवोकेट अमर इम्तियाज़ ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन नोश़रोफिरोज जे सदर अब्दुर्रहीम अब्बासी, शेर मोहम्मद उजड़, मोहम्मद एयाज़ मरी, वकील सैयद खादम हुसैन शाह जी पुट खां थियल फुर ऐं तशद्दुद जे उन अमल जो सख़्त रद्द अमल ज़ाहिर कंदे एसएसपी नोश़रोफिरोज के 24 कलाकनि अंदर फौरन समेत मोटरसाइकिल हथ करण जो चिता ॾिनो आहे। ॿी सूरत में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन नोश़रोफिरोज पंहिंजे वकीलनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ ॿियो लाइ अमल जोड़ींदी।